दादू म्यूनिसिपल करोड़े रुपयनि जी बजट रखण जे बावजूदु दादू शहर जा अक्सर गटर नाला उथड़नि रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। दादू शहर जा मुख्य कारोबारी मर्कज़ चौक, स्टेशन रोड, सिनेमा चौक, कॉलेज रोड, आटोज़ स्ट्रीट सभु गंदगी जे लपेट में अची विया आहिनि। न रुगो लखे शहरी परेशान आहिनि, अज़ाब में आहिनि, पर दुकानदारनि जा कारोबार बि सख़्तु मुतासिर थी विया आहिनि। दादू वासियुनि सां ॻाल्हाईंदासीं त संदन छा चवणु आहे। साईं, सॼो शहर परेशान आहे। हीउ दादू जो मेन रोड आहे। हिते जेको सो टोटल ऑफिसुनि जो अचु वञु, डिग्री कॉलेज, गर्ल्स स्कूल, केतिरियूं ई बैंकूं, ऐं हिकु शहर जो मेन चौंक आहे। ऐं शहर जे मेन चौंक जी जॾहिं हीअ हालत आहे त तव्हां सोचे सघो था शहर जे ॿियनि इलाइक़नि जी कहिड़ी हालत हूंदी। ऐं हीअ हिते रोज़ जो मामूल थी वियो आहे। एतिरो माण्हू परेशाननि जो घर घर में माना हिन गंदगी जे करे बीमारियूं पैदा थियूं आहिनि। जॾहिं खां वठी सैलाब आयो आहे, दादू सिटी में त सैलाब कोन आयो आहे, पर हिन गटरनि जे करे तव्हां ॾिसो त जेको जिते सैलाब आयो आहे उते त पाणी सुकी वियो आहे, पर दादू शहर जो पाणी अञा ताईं न आहे सुकियो। किरोड़नि जी माहिवार बजट जेका आहे पाण खायो था वञनि। जेके हिननि जा असांजा ई जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे हिननि जे मथां हथ रखियो, ऐं उहे पैसा असांजा चूंडियल नुमाइंदा खायो था वञनि। बजट का ख़बर नथी पए, हले केॾे थी वञे, काॾे ख़र्च थी थिए। दादू ज़िलो आहे, हेडक्वार्टर आहे, हिन में को अहिड़ो माना सहूलियत न आहे, न पाणी साफ़ पीअण जो मिले थो, न का नाली। साम्हूं स्कूल आहे, त बचड़ा जेको लेडीज़ स्कूल आहे गर्ल्स जो, बचड़ा परेशान। तक़रीबन 4-5 ॾींहं थी विया आहिनि, हिते ॾाढो परेशान आहियूं। मेन चौंक लॻो पियो आहे, ऐं दादू सिनेमा चौंक आहे, सर गर्ल्स स्कूल आहे, छोकिरियूं बि ॾाढियूं परेशान आहिनि हिते। ऐं असां रोज़गार वारा माण्हू आहियूं, ऑटो अथनि असांजा, पर हींअर 30-30 हज़ार मसवाड़ था भरियूं, घर जो ख़र्चु करियूं, या 1000 रुपए था डेली जी मसवाड़ भरियूं, या मज़ूर जेके वीचारा 3-4 मज़ूर बीहारियूं था, उन्हनि जी मज़ूरी 4-4, 5-500 रुपया मज़ूरी आहे, उन्हनि जी मज़ूरी कढूं, या पंहिंजो खाइण जे लाइ रोज़गार लाइ पंहिंजी मज़ूरी कढूं, या दुकाननि जी मज़ूरी कढूं। PD MNA खे, दादू जे साहिब खे रिक्वेस्ट था कयूं, महिरबानी करे असांजे मेन चौंक जा नाला साफ़ कराइनि। असांजो रोज़गार सॼो ख़तमु लॻो पियो आहे हिन पाणी जे करे। हुन खां पोइ पलीत पाणी आहे, निमाज़ी माण्हू को माना को अहिड़ो साफ़ु सुथिरो माण्हू हेॾे अची नथो सघे, ऐं हुकूमत इहा चुप लॻी पई आहे, म्यूनिसिपल वारा चुप लॻा पिया आहिनि। माना को बि असां हिन मेन चौक आहे, को माना हिते को अहिड़ो को फैसिलिटी असांखे का बि न। दादू वासियुनि जा उहा वीचार ॿुधा त गंदगी जे आधार सबबि बीमारियूं पखिड़िजी वियूं आहिनि। हीउ दादू शहर जो मुख्य सिनेमा रोड आहे, ऐं गॾोगॾु बैंकूं आहिनि, गर्ल्स कॉलेज आहिनि, ऑटोज़ जा दुकान आहिनि। शहर जो जेको न्यू चौक आहे उहो गंदगी जे वर चढ़ियल आहे। सॼे शहर जी साॻी सूरत हाल आहे, पर करोड़े रुपया बजट रखंदड़ म्यूनिसिपल को बि गंदगी ख़तमु न करे सघी आहे। बीमारियूं पखिड़िजी वियूं आहिनि। कैमरामैन अलाबश खुश्क सां गॾु निज़ाम शेख, KTN न्यूज़, दादू।